धम्मू पुट जी उस्ताद। मशकरन वाली टोपी पाती थी। सब मशकरन वाली टोपी ना है, सालगिरह वाली टोपी आ। कंहिंजी आ सालगिरह? उस्ताद या मुंहिंजी सालगिरह है। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। सालगिरह जो सामान कीअं वरिती? न पुछ उस्ताद, या दर्द भरी कहानी। असां शहर वियासीं सामान चुकाइण, मेणबतियूं पुछा कयूंसीं 30 रुपया हिकिड़ी, ऐं केक पुछा कयोसीं त 2500 रुपया। पोइ दिमाग़ में हिकिड़ी आई अटकल, पोइ 10 जी वरितमि अगरबत्तियूं, 10 जी वरितमि केक, वरी सालगिरह मल्हायमि। हैप्पी बर्थडे टू यू। धम्मू पुट जी उस्ताद। मुछूं पीको साइकिल जे हैंडल जहिड़ियूं रखियूं अथई। उस्ताद ये मुछूं मुंहिंजूं पीको साइकिल जे हैंडल जहिड़ियूं न आहिनि, इहे मुंहिंजूं एंटीनायूं आहिनि। इन्हनि एंटीनाउनि मां कहिड़ो कमु वठंदो आहे? जंहिं पाड़े में भती देगड़ी पचंदी आहे, इहा एंटीना मूंखे ॿुधाईंदी आहे। पोइ छा कंदो आहे? थाल खणी हुते पहुचंदो आहे। ऐं जे भत न ॾिनी त? राति जो भित टपी देगड़ी खणी ईंदो आहे। भत जी महफ़िल आहे, शादी जी महफ़िल आहे, भली हुजे भली हुजे, फनकार ॻाए थो, भली ॻाए भली ॻाए, पैसनि जी बरसाति पए थी, भली पाए भली पाए। उन महिल फनकार ख़ुशी मां कहिड़ो कलाम चवंदो? ॿुध उस्ताद, यार मुंहिंजो वठी आयासीं धमाके सां, चाचन ममन सां धूल धममन सां, यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां। पैसा ॾियणु बंदि थी विया त पोइ फनकार कहिड़ो कलाम ॻाईंदो? मां दादूअ जो रहवासी आहियां, मूंखे दादूअ में दफ़नायो वञे, मुंहिंजी इहा आख़िरी ही फरमाइश आहे। पैसा पवण शुरू थी था वञनि त पोइ कीअं ॻाईंदो? यार मुंहिंजो वठी आयासीं धमाके सां, धूल धममन सां, चाचन ऐं मामन सां, यार पंहिंजो मी वसन पुसन वसन रोड पुसन मुंहिंजा घुमन राणा, मी वसन मुसन मुंहिंजा राणा। धम्मू पुट जी उस्ताद। खदड़ो कीअं ॼमंदो आहे? उस्ताद पीउ अचे मेले तां ऐं मां अचे शहरनि तां, पोइ उन राति खदड़ो ॼमंदो आहे। धम्मू पुट जी उस्ताद। सियासतदान खे ॾिसी गारियूं छो थो ॾे? उस्ताद गॾ खे ॾिसी हिंगे न त ॿियो मुमताज़ मौला जा कलाम ॻाईंदो। धम्मू पुट जी उस्ताद। धम्मू पुट जी उस्ताद। खट खे वाॾण छो हूंदी आहे? फाहे खाइण लाइ उस्ताद। धम्मू पुट जी उस्ताद। सभ खां वधीक गारियूं ऐं पिटूं कंहिंखे मिलंदियूं आहिनि? उस्ताद वापडा वारनि खे। धम्मू पुट जी उस्ताद। अक्सर ॾिठो वियो आहे मास्तरनि जा पुट अणपढ़ियल हूंदा आहिनि, सबबु छा आहे? उस्ताद मास्तर पघार ते पंहिंजो इल्मु ॿियनि ॿारनि खे ॾेई था अचनि ऐं पंहिंजे ॿारनि लाइ वरी पघार खयो था अचनि, इन लाइ मास्तरनि जा ॿार अणपढ़ियल आहिनि। धम्मू पुट जी उस्ताद। धम्मू पुट जी उस्ताद। पेट में सूर केॾी महिल पवंदो आहे? उस्ताद मंगणार खे घोरमल ऐं ॿार खे स्कूल मल। धम्मू पुट जी उस्ताद। अक्सर करे शागिर्द कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, सबबु छा आहे? उस्तादनि जी कापी कंदा आहिनि। धम्मू पुट जी उस्ताद। पंहिंजे ॾिसंदड़नि खे पैगाम ॾे बाबा। उस्ताद पैगाम जी ॻाल्हि न कर, भई जूतो लाहे वठ। बाबा छा थियो आहे? पैगाम त ॾियणो आहे न।
उस्ताद ईअं ई पाड़े में हिकिड़ी पोड़ी माई खे पैगाम ॾिनो, चयोमांसि राणे जी घरवारीअ खे मुंहिंजो पैगाम ॾिजां। पोइ छा थियो? पोइ उस्ताद अची मूंखे जूतनि सां वतई, पादरनि सां वतई। हिकिड़ी गार लहे पई बि चढ़े पई, ॿियो वरी हेॾां पादर होॾां पादर, अची पादरनि सां वतई। चई त मां हेड़ी आहियां, तोखे नज़र थो अचे मां हेड़ी आहियां? मां चयो मड़ी अधु ॻाल्हि ॿुधी अथई, सॼी त ॿुध न। सॼी कहिड़ी ॻाल्हि आहे, खोले ॿुधा। उस्ताद सॼी ॻाल्हि इहा ई त मड़ी खे चयमि त राणे चयो आहे त मुंहिंजी घरवारीअ खे वञी चओ त राति मां कोन ईंदुसि, दर खे कुंडी हणी छॾ, मथां चोर घिड़ी अचे। ऐं उनजे लाइ वरी मूंखे मड़ी जेको वतो उस्ताद, हिकु पाड़े वारीअ खे पैगाम ॾिनो अथमि त एॾा पादर खाधा अथमि। ऐं जंहिंमां अवाम खे पैगाम ॾिया त उस्ताद पोइ मूंखे त बुझ बुझ करे छॾींदा। अवाम होशियार आहे, पाण सम्झे थी। यार पंहिंजो वठी आयासीं धमके सां, धूल दमामन सां, चाचन ऐं मामन सां। यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां। Subscribe to my channel and also press this bell icon.